एतिरा ॾींहं गुज़रण जे बावजूद मां तव्हांजो पलांद करे न सघियो। अदा हाशिम, असांजी त इहा ई कामयाबी आहे। बंगला जूं ऐं चनेसर जूं निंडूं ई हराम थी वयूं आहिनि। उन्हनि कमीड़नि जेका असां सां जुठ कई आहे न, उनजो सूर नथो वञे। पर पोइ बि लौंग खे सलाम आहे जो उन पंहिंजी ज़मीन जा कागज़ बचाए वरिता। हा अदा, लौंग खे बि सम्झ में अची वई जो रेस काबू खान जो नालो खयईं। उन करे चनेसर वारा हलिया विया। भेण, इन्हनि कागज़नि जो ख़्यालु रखिजे। जंहिं ॾींहुं बि मुजन जे हथ अची विया उन ॾींहुं मुजन तोखे माराए छॾींदो। हा अदा हाशिम, मूंखे ख़बर आहे। उन करे इहे मां कागज़ बैंक जे लाकर में रखाए छॾिया आहिनि। ॾिसां मां बि त इहो पीर मुजन केॾो कागज़ उतां चोराए। अदी, इहो तो ॾाढो सुठो कयो। चङो भेण, मां हाणे हलां थो। राणी मुंहिंजो इंतज़ार कंदी हूंदी। अलाह कंदो कोसो वाह न लॻंदी। अदा, अलाह कंदो तूं बि आबाद हूंदी। आमीन। वॾेरी रेशम जा जवाबदार अञा गिरफ़्तार न आहिनि थिया। सर, मूंखे अफ़सोस आहे। धाड़ेलनि वटि असां खां वधीक जदीद असुलो आहे। असां इन्हनि हथियारनि सां नथा बि सघूं। मूंखे ख़बर आहे त धाड़ेलनि वटि कहिड़ा हथियार आहिनि। सिकंदर, काल्ह चनेसर ऐं गुलज़ार खे बंगुल जे बंगले ते ॾिठो वियो हो। जॾहिं उहा ख़बर मूंखे पइजी वई त उहा ख़बर तोखे छो कोन पइजी सघी? सॉरी सर। फौरन बंगुल खे गिरफ़्तार करे जांच शुरू करे छॾ। सर, बंगुल हिन तर जो वॾो ज़मींदार आहे। हुनखे मां गिरफ़्तार कीअं करे सघंदुसि? ॿी सूरत में तोखे इस्तीफ़ा लिखी ॾियणी पवंदी। तूं हेॾो मायूस